हथरादू महंगाई खत्म कयो। महंगाई खत्म कयो। वज़ीर आज़म खे हटायो। वज़ीर आज़म खे हटायो। 1% के 2 न्याजी। गोल न्याजी, गोल न्याजी। 1% के 2 न्याजी। चोर है। वज़ीर आज़म चोर है। वज़ीर आज़म चोर है। ये आपको हम ये रिक्वेस्ट करना चाहते हैं, चीफ ऑफ आर्मी स्टाफ को हम रिक्वेस्ट करना चाहते हैं कि ऐसे बंदे के जो जिसको कोई पता ही नहीं है कि मुल्क कैसे चलता है, ऐसे बंदे को फौरन हटाया जाए। और रहमान रहीम, जीअं त अॼु ही असांजी तक़रीबन मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तहलकनि में वकील बिरादरी हड़ताल जो ऐलान कयो आहे। असां उन्हनि जी फुल सपोर्ट कंदे इहो एहतजाज रिकॉर्ड करायूं था त हिन तमामु घणी महांगाई कई आहे ऐं ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। असां अवाम खे रिक्वेस्ट कंदासीं त उहे बि रोडनि रस्तनि ते निकिरी अचनि ताकी महांगाई ख़तमु कई वञे। महिरबानी। जीअं त ही जेको अचानक महांगाईअ जो अवाम जे मथां बम किरायो वियो आहे, उन जे ख़िलाफ़ असां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे प्रेसिडेंट मिस्टर अब्दुर्रहीम आबादी साहब ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद अयाज़ मरी साहब ऐं ॿी बॉडी चूंडियल बॉडी पाण में सलाह मुसिलत खां पोइ छंछरु वारे ॾींहं ते जेको ही हड़ताल जो ऐलान कयो हुयो ऐं उन खे हतमी शकिल ॾियण जे लाइ वरी असां ॿियनि बारुनि सां बि कॉन्टेक्ट्स कया, जिन में सिंध जूं मुख़्तलिफ़ बारूं खेरपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, गंबट बार एसोसिएशन, मीरवा बार एसोसिएशन ऐं फैज़गंज बार एसोसिएशन ऐं उन सां गॾोगॾु हैदराबाद हाईकोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद, मटियारी सिंध बारूं जेके आहिनि उन्हनि हड़ताल जा ऐलान कया। ऐं कल्ह हाणे असां वधीक सिंध बार काउंसिल ऐं पाकिस्तान बार काउंसिल खे बि रिक्वेस्ट था कयूं त जीअं हिन अवामी इशूअ ते क़ौमी इशू आहे महांगाईअ जो, उन ते साथ ॾेई ऐलान करे ऐं पंहिंजो इन में भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराइनि।